आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जहिड़ो तुंहिंजो नाम ॿार जबी ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु जंहिं फ़नकार सां असीं गॾु आहियूं उन फ़नकार जो नालो त तमामु वॾो आहे मौसीक़ी जे हिसाब सां, पर गुरबत संदसि घर करे वई आहे। काफ़ी ॾींहंनि खां हू बीमारी जे मुसलसल हलालत में रहियो आहे। हींअर बि जॾहिं आउं उन सां राब्ते करण खां बाद पहुतुमि त उहे बि अंदाज़नि 4-5 ॾींहं थी विया ऐं खैर सां अची उस्ताद सां मिलियासीं ऐं जॾहिं उस्ताद जी इहे घर जी हालत ॾिठी त ॾाढो ॾुख थियो, छो जो काफ़ी अहिड़ा मसइला हुया उस्ताद जा जेके असां तव्हांखे मीडिया ते नथा ॿुधाए सघूं, ख़ासि करे माली मसइला। असांखे अहिड़नि फ़नकारनि जी तमामु घणी परगोर लहणु खपे ऐं ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खे, जेकी फ़नकारनि जो लाइ हर हिकु ज़िले में आर्ट काउंसिल खोलियूं आहिनि, उन्हनि खे घुरिजे त अहिड़नि फ़नकारनि ते पहुचनि ऐं अहिड़नि फ़नकारनि जी सहायता मदद कनि। त असीं अॼु पंहिंजे तमामु प्यारे ऐं सुठी गायकी कंदड़ रागी जेको ख़ान साहब आहिनि, मोहतरम इमदाद हैदरी साहब सां गॾु आहियूं। ऐं इमदाद हुसैन हैदरी साहब तमामु सुठा मौसीक़ी जे हिसाब सां ॼाता सुञाता वञनि था। उनखां अॻु में इंटरव्यू शुरूआत खां आऊं तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जिन बि असांजे दोस्तनि चैनल हीअं जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम इमदाद हुसैन हैदरी सां गुफ़्तगू जो आगाज़ कंदा। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। अकाली सरदार मदद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ठीकु आहियो? चङो भला? खैर खैरियत? ख़ुशि हो साईं, ख़ैर आहे, बाग बहार आहे, सभु ख़ैर सां। असांजो चैनल तव्हां ताईं पहुतो आहे काफ़ी जदोजहद खां बाद। असांजे चैनल लाइ अव्हां छा चवंदव? तव्हांजी महिरबानी, तव्हांखे लखा फिरीना जदोजहद कयो पिया, महिनत कयो पिया, महिनत जो फल अला सभु कंहिंखे ॾींदो आहे। तव्हांखे बि अला आबाद कंदो, ख़ुशि हूंदो। तव्हां महिनत पिया कयो, महिनत करे आया आहियो, शाबाश आहे तव्हांखे। जाखोड़ कयो था वरी बि अहिड़े दौर दजाली में, शाबाश अथव जो तव्हां सार लहो था फ़नकारनि जी। तव्हांजी वॾी महिरबानी जी। इमदाद हुसैन हैदरी साहब, हींअर असांजे नाज़रीन खे अव्हां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? लतीफ़ साईं वाई था ॿुधायूं। हक हैदर हैदर हु अल्लाह साजो मीर मोहम्मद सलवा, मीर मोहम्मद सलवा। हक हैदर हैदर हु अल्लाह साजो मीर मोहम्मद सलवा। मेरा पाक रसूल जो, मेरा पाक रसूल जो है रोज़ी अज़ल को बिस्मिल्लाह। हक हैदर हैदर हू अल्लाह, हक हैदर हैदर हू अल्लाह। असांजो मीर मोहम्मद मुरसलवा, हक हैदर हैदर हू अल्लाह।
दसियो नहीं आं बीवी दसो नहीं और जिथे त बुझे पई करबला हक हैदर हैदर हूँ अल्लाह को हैदर हैदर हूँ अल्लाह अल्लाह अब्दुल लतीफ चे लालो लाल लतीफ चे कलमो वज़ल को रसूलुल्लाह को हैदर हैदर अल्लाह को हैदर हैदर अल्लाह असांजो मीर मोहम्मद मुरसलवा असांजो मीर मोहम्मद मुरसलवा हक हैदर हैदर अल्लाह हक हैदर हैदर अल्लाह। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल